रहमान रहीम इहा कन बुधू इहा कनस्तहीन कमांडो साहिबु ख़बर पाण खे आहे तव्हांखे त हीअ जेको केनाल न आहे हीअ असांजे लाशनि जे मथां जेको आहे इहा केनाल ठहंदा जेके सुभाणे ठही विया त असां इन जे करे पंहिंजी क़ौम सिंधी क़ौम खे पाण खे सेव करण जे लाइ इहो असां एक्शन खयोंसीं ऐं खणंदा रहंदासीं इनशा ताला भले असांजे पोइ आख़िरी खून कतिरे ताईं छो न ज़रूरत पई सिंध जे लाइ असां ॾींदासीं कुर्बानी कंदासीं। पीपल्स पार्टी जेका आहे बेसिकली इहो एहतजाज तव्हां मूंखे ॿुधायो महिरबानी करे त हुयो कंहिंजे ख़िलाफ़ु? असांजो जेको आहे इहो ऑर्डिनेंस जेको कयो आहे ज़रदारी साहिबु असां उनजे ख़िलाफ़ु आहियूं ऐं उनजे ख़िलाफ़ु ई रहिया आहियूं। अच्छा, पीपल्स पार्टी जेकॾहिं इहा दावा करे थी त उहो ऑर्डिनेंस जाली आहे ऐं उन में सदर ज़रदारी जी काई बि सही न आहे। जी उनजो अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त हे त इहो चवनि था हिननि जून 24 में ज़रदारी साहिबु बिल त सही कई आहे। मां तव्हांखे महीनो बि ॿुधायां थो साल बि ॿुधायां थो ठीकु आहे साईं। जंहिंजो अॼु प्रूफ अथव उज़मा बुखारी जेका उतां जी मिनिस्टर आहे पंजाब जी जंहिं कलो की बिलावल साहिब जी तक़रीर ते अॼु चयो आहे मोहतरमा त इहा बिलावल साहिबु जेका गेम आहे जेके सिंधी माण्हुनि खे मतिलबु जेके उहो करण वारो माना सम्झो खेॾाइण वारो उहो खेल बंदि करे डॉक्यूमेंट प्रूफ आहिनि असां वटि ऐं कंहिंजी सही आहे ऐं कंहिं हिन खे पास कयो आहे बिल खे जेको आहे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई अथव माई। पीपल्स पार्टी बि दावा करे थी पई त असां बि सिंधु दरिया मां निकिरंदड़ इन्हनि शहरनि किनारनि जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं रोडनि ते बीठा आहियूं त अवां छा चवंदो त पीपल्स पार्टी पंहिंजे दावा में संजीदा आहे या दोहरो मयार आहे इहो हिननि जो? हे हाथी वारो कमु अथव ॾंद हिकिड़ा खाइण जा ॾेखारण जा ॿिया हिननि खे जेकॾहिं इहो करिणो हुयो त पोइ कल्ह बिलावल साहिबु ओपन करे छॾिया न बाबा त उहा असांखे का ज़रूरत कोन्हे का हे साईं जॾहिं ॻाल्हाए पियो जॾहिं वज़ीर ख़ारजा हुयो उन टाइम में ॻाल्हि पोइ करे त मां जेको आहे इंडिया जो जेको केस मां विड़ियुमि UN जो अड़े बाबा उनखे छॾ तूं इंडिया जो जेके पंहिंजो दरिया जेके आहिनि उहे पंजाब जा विकामियल हुनजे मथां सतलज जो रावी उन्हनि जो जेको आहे फ्लड केनाल उनजे हिसाब सां तुंहिंजो असां चवंदा वास्तो ई कोन्हे हे सिंध जो हिसाबु आहे सिंध जे लाइ आहे त ओपन चओ न असांजी का अलाह रहम करे का दुश्मनी त कोन्हे पीपल्स पार्टी सां सियासी मुखालफ़त आहे न त ओपन चओ त बाबा असांजो को बि वास्तो कोन्हे को दरियाउनि सां ऐं असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। असां त को गन पाणी तव्हांखे कोन रोकियो आहे बिलावल साहिब खे ॿ लफ़्ज़ चवे आहे कंहिं हुन मना कयो हुयो। हिन वक़्तु जेकी सिंध असेंबली जे अंदरि बि हुननि करारदाद पास कई रेज़ोल्यूशन पास कयो उनखां अलावा सदर ज़रदारी बि जेको जॉइंट सेशन थियो उन में बि वॾे वाक़िए जेको आहे उहा ॻाल्हि कई त असां केनारनि जे ख़िलाफ़ु आहियूं त बाक़ी तव्हांखे अञा कहिड़ो एतिराम? मां अर्ज़ु कयां त जेको सिंध असेंबली आहे उहो मां ॿुधायां दोहरो मयार आहे सिंध असेंबली जे असांजो जेको इहो दरिया जो बिल आहे जेको आहे त उहो सेक्रेटरी एरीगेशन थ्रू ऑफ कमेंट्स जेके मिनट्स आहिनि उहे मोकिलिया आहिनि CM खे CM अप्रूव करे उहे मिनट्स मोकिले छॾिया आहिनि मथे प्राइम मिनिस्टर खे जॾहिं हिननि मोकिलिया उनखां पोइ उहो हुते पहुता प्रेसिडेंट साहिबु जेको आहे हिन ते सही कई। हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं बिल बि तव्हां था मोकिलियो ओके था करे मोकिलियो NOC तव्हां ॾिनी आहे पढ़ियो आहे न लेटर जो की सेक्रेटरी एरीगेशन इशू कयो आहे थ्रू CM त असांखे को बि ऑब्जेक्शन NOC ॾेई छॾी असांखे को बि ऑब्जेक्शन कोन्हे को असां वटि वाफ़र मिक़दार में पाणी आहे भले तव्हां जेको तव्हां लेटर त पढ़ो न उहो जॾहिं तव्हां मोकिले छॾियो हाणे वरी तव्हां असेंबली बिल हाणे तव्हां ठीकु आहे बाबा तव्हां बिल पास करायो रोकायो पाणी ख़तमु केनालियूं बंदि करायो असांखे को बि एतिराज़ु कोन्हे को। सिंधु दरिया मां केनाल नवां ठाहिण जे हवाले सां ज़रूरु का कानून में का गुंजाइश त हूंदी न सर इन में इलीगली कहिड़ो कमु आहे? इन में इहो इलीगल कमु आहे त जॾहिं ॾिसो असां टेल ते आहियूं पुछड़ीअ में आहियूं असांखे तव्हां पाणी ओतिरो ॾियो जेको 91 मुआदे जे मुताबिक़ आहे उनजी मिसाल मां तव्हांखे थोरो ॾियां थो उन सभु शइ क्लियर थी वेंदी त उन जीअं उन में असां अशर बुरो थियो आहे सिंध सां ईअं ई हाणे असां वरी बि थींदो पियो अञा वधीक बुरो थींदो। अरसा जी जेका उहा पंहिंजी सॉरी झेलम लिंक चश्मा झेलम लिंक केनाल ऐं ॿी जेका आहे उहा केनाल जेका आहे उहा ठहियूं फ्लड भुटे साहिब जे टाइम भुटे साहिब जे हूंदे एॾो पावरफुल माण्हू हुयो प्राइम मिनिस्टर पावरफुल पाकिस्तान जो उन इहे कढियूं हुयूं थल केनाल जेका आहे त बाबा हे जॾहिं फ्लड ईंदी सिंध जे अंदरि पाणी वाफ़र मिक़दार में ईंदो इंडिया छॾींदी आहे पाणी जॾहिं त पोइ असां हे केनालूं खोले छॾंदासीं उन खां वठी अॼोके ॾींहं ताईं उहे केनाल पंहिंजो फुल हलनि थियूं जंहिंमें हज़ारे एकड़ पंजाब जी ज़मीन आबाद आहे ऐं असां जेके मई में पाणी अचण वारो आहे तव्हांखे पाण ख़बर आहे जून ऐं जुलाई में असांखे पाणी थो पुॼे उन ॿिनि केनाल खुलण सां सिर्फ़ु उहा मिसाल आहे हिननि जो इहो। हाणे जेकॾहिं हे ठाहींदा 6 केनाल पोइ त असां सिंध जो इना लिला व इना ले राजून आहे
जॾहिं सिंध जो मुख़्तलिफ़ क़ुवतूं कैनालनि जे हवाले सां एहतजाज कनि थियूं पियूं त उहे उन्हनि जा एहतजाज अलॻि अलॻि आहिनि। जॾहिं पीपल्स पार्टी बि इहा ई डिमांड करे थी त अचो त सभु गॾिजी एहतजाज कयूं त अवां उन्हनि सां गॾु एहतजाज करण जे बजाए अकेलो एहतजाज खे तरजीह छो था ॾियो? असां नथा ॾियूं, असां सभु सिंधी जेके बि आहियूं हिकु तरफ़ आहियूं, सिर्फ़ु पीपल्स पार्टी पाण अलॻि थी बीठी आहे। असां नथा चयूं, असां कमान बि नथा कयूं, पीपल्स पार्टी जो कमान करे, ठीकु आहे साईं। ॼण रिज़ाइनियूं करनि न मथां, हुकूमतनि में वेही वेठा आहिनि, बिल बि हे था पास करनि ऐं सिंधियुनि माण्हुनि खे तबाह बि सिंध खे हे था करनि, पोइ वरी चवंदा असां एहतजाज था कयूं। भला मशल बरदार जेको हिननि जुलूस कढायो पीपल्स पार्टी वारनि, खोड़े साहिब जेको ॾिनो हो त उहा तव्हां कढो, उनजो छा एक्शन निकितो हिननि जो मूंखे ॿुधायो? रिएक्शन छा थियो आहे हिन महिल ताईं? थियो आहे कुझु? पीटीआई हिन वक़्तु सिंध जे अंदरि ख़ासि करे बिल्कुलु बि गैर फ़ाल आहे। अवां हिते इंतिखाब बि लड़ंदा रहिया आहियो पीटीआई जे प्लेटफॉर्म ते, पर हिते तव्हांजो बि उहे सियासी सरगर्मियूं नज़र नथियूं अचनि जेके हुजणु घुरिजनि। कमर साहिबु, असांजी अलहमदुलिल्लाह पंहिंजी उहा ई हिसाबु किताबु आहे जेको शुरू खां तव्हां संग सॼी ख़बर आहे। बाक़ी रहियो जेको सरगर्मियूं पीटीआई जूं, उहो असां सां जेको हिन वक़्तु ज़ुल्म थियल आहे मुल्क में, शायदि कंहिंसां थियो हुजे, पर पोइ बि असांजे दोस्तनि खे यारनि खे सभिनी खे शाबस आहे जेके पंहिंजी पार्टी सचा आहिनि। सूबाई सदर आहे अली आदिल शेख आहे, ॿिए टे ॾींहुं शिकारपुर आहे, घोटकी आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ दौरनि ते इहो ॿियो छाकाणि त अवाम त जेको आहे न हिन वक़्तु ख़बर पाण खे त ड्रिजे थो ग़रीब जेलनि खां हिननि खां वॾेरनि खां, त देरी कोन था करे माण्हुनि जे मथां केस दाख़िल करण जा। तव्हांखे ख़बर आहे त मां इलेक्शन जे बीहण जे करे त मुंहिंजे भाउ खे ॿ दफ़ा अरेस्ट करायूं, पोइ जॾहिं इहा ॻाल्हि थी त बाबा तव्हांखे न आहे बीहणो या पार्टी छॾणी आहे, असांजे पार्टी सां कोन छॾंदासीं, भले मां इलेक्शन में न बीहंदुसि, तॾहिं वञी जान छुटी आहे असांजी। केनालनि जे हवाले सां इहो ॿुधायो त केनालनि जे हवाले सां अवां अपील कंहिंखे था कयो, रेस्पॉन्सिबल केरु आहे? पीपल्स पार्टी त चलो हिन वक़्तु जेकॾहिं ऑर्डिनेंस ते सिग्नेचर कई आहे त हाणे का कहिड़ी क़ुवत आहे जेका हिन शइ खे रद्द करे सघे थी, त उनखे डिमांड थी सघे थी न? ॾिसो, असां जेको बि हिन वक़्तु अवाम आहे न, मेजॉरिटी अथॉरिटी अवाम आहे, जेके अवाम उथली पियो, हर शइ थी वई, मुल्क जा हालात अनसर्टन थी विया, त ऑटोमेटिकली जेके अहिड़ियूं कोतियूं बि हूंदियूं जेके विच में पवंदी, बाबा हिनखे छा छॾ। मतिलबु चश्मा उहा जॻह हुई पंहिंजो कालाबाग डैम हुई, उहा बि त मुनी ठही वई हुई न, अञा त ठही पई आहे। इहे ई पार्टियूं हुयूं, इहे ई हर शइ हुई। मोहतरमा जॉइंट जेको आहे कुल पार्टियुनि खे घुरायो, पीपल्स पार्टी कोन हुन में इहो कमु कयो, ओॾी महिल सभिनी खे मोहतरमा घुराए करे कमू शहीद वटि वञी जेको धरणो हयो, उन खां पोइ इहो गवर्नमेंट ते दुनिया ॿियो टियों प्रेशर पवंदो आहे इंटरनेशनल, त बाबा तव्हां इहा डैम बंदि कयो, उहा पोइ डैम बंदि थी हुई। उहो पीपल्स पार्टी जो कारनामो न आहे, उहो सॼी सिंध जे माण्हुनि ऐं अवाम जो ऐं पार्टियुनि जो उहो कारनामो आहे। पीपल्स पार्टी सिंध में मुसलसल अरिड़हें 19 साल खां बरसर इक़्तिदार आहे, पर सिंध जे अंदरि जेका गवर्नेंस आहे, बैड गवर्नेंस क्लियर नज़र अचे पई, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु आहे, त तंहिंजे बावजूद बि का अल्टरनेट क़ुवत असांखे सिंध में नथी नज़र अचे जंहिंजे लाइ अवाम जेको आहे सिंध जो कुझु न कुझु हिकिड़ी उमेद हिकिड़ो सम्झे। ॾिसो कमांडो साहिबु, जेका हीअ इलेक्शन हुई न, हीअ पीपल्स पार्टीअ लॉस कई आहे, भले खणी केॾो बि पाण खे चवनि असां खटी आहे, कुझु बि कई आहे, हिन लॉस कई आहे। मां नथो चवां, इंटरनेशनल मीडिया प्रेस तव्हांखे ॿुधाईंदी त हिननि हाराई आहे या हिननि खटी आहे। 45, 47 फॉर्म जेका ठाहियूं कयूं, हिन में त खणी वॾियूं क़ुवतूं इनवॉल्व हुयूं जेके हिननि खे इधर तुम्हारा उधर हमारा वारो कमु करे हिननि खे पीपल्स पार्टी खे होॾे पंजाब में नून लीग खे ठाहे करे हुकूमतूं ॾेई छॾियूं। अल्टरनेट जो इहो आहे त इंशा ताला अवाम सुजागी ईंदी, आहिस्ते आहिस्ते आई आहे। हाणे हिन वक़्तु कहिड़ी क़ुवत अल्टरनेट तौर ते उभरी सघे थी? माज़ी में मुसलसल जेको आहे पीर पघारो हिकिड़ो अल्टरनेट क़ुवत तौर ते सम्झो वेंदो रहियो आहे, पर मुसलसल उहो फ्लॉप वियो आहे, उनजे करे अवाम उन मां बि सख़्तु मायूस आहे। हिन वक़्तु ॿी पीटीआई जेका आहे उहा बि हिकिड़ी हौफ तौर ते उभरी हुई, पर उन बि जेका माज़ी में इमरान ख़ान जी गवर्नमेंट रही त उन बि सिंध खे हिकिड़ो मायूस कयो वञनि। त हिन वक़्तु ॿी अल्टरनेट क़ुवत सिंध जे अंदरि कहिड़ी थी सघे थी? पीटीआई हिकिड़ी उमेदु आहे हिन मुल्क जी सॼे जी, इंशा ताला हेल जेका पीटीआई ईंदी उहा सॼी दुनिया वेही ॾिसंदी। उन महिल इमरान ख़ान जेके सिंध जे माण्हुनि जे हवाले कई सिंध, उन्हनि पंहिंजो डिलीवर न कयो। हू पाकिस्तान खे ॾिसे या सूबे खे ॾिसे, सूबे जा जेके क़यादत हुई उन में कुझु असां वटि बुज़दिल माण्हू बि हुया, कुझु लालची माण्हू बि हुया, नवां नवां हुनखे पहिरियों दफ़ो ज़िंदगी में मिनिस्ट्रियूं मिलियूं हुयूं,
MN MPA थी आया हुया, उन्हनि डिलीवर न कयो पंहिंजो हिसाबु, जंहिंजे करे जेको आहे त उहो उन वक़्तु थोरो PTI इंशाअल्लाह ताला हेल जेका PTI हिन सां इलेक्शन विढ़ंदी। ऐं पीर साहिब में जेको तव्हां सुवालु कयो, पीर साहिबु ॾिसो न, हिकिड़ो पीर साहिब जी जेका पंहिंजी हिकिड़ी पार्टी आहे, ठीकु आहे न, उहो सभिनी सां GDA जेको हिकिड़ो अलाइंस आहे, उहो ठहंदो आहे इलेक्शन जे टाइम ते, पोइ उहो न ठहंदो आहे, पोइ वरी जीअं इलेक्शनूं ख़तमु थींदियूं आहिनि उहो अलाइंस ख़तमु थी वेंदा आहिनि। त साईं जेका पार्टी आहे फंक्शनल लीग, उन्हनि खां जेको थियो आहे उन्हनि पंहिंजो उनखे किरदारु अदा कयो आहे, पोइ घणा या थोरा इहा ज़िंदगी में हलंदो रहंदो आहे। केनालनि जे हवाले सां तव्हां हिन वक़्तु छा तव्हांजो एहतजाज आहे ऐं तव्हां कहिड़ी घुर कंदा? असां इहा घुर कयूं त बाबा हिन खे ख़तमु कयो सिस्टम खे, ऐं वापसि कयो ऑर्डिनेंस जेको कयो आहे तव्हां, ऐं कैनाल जो सिस्टम क्लोज़ कयो। असां हिन जे आख़िरी दम जे आख़िरी घड़ी ताईं हिन सां ख़िलाफ़ु रहंदासीं।